तो हिकिड़ी ॻाल्हि पकी आहे, 125 मेलो हिते तव्हां मनायो आहे, पर हेतिरा ॾींहं किथे किथे मंझि आहे तव्हांखे ख़बर लॻभॻि 125 शहरनि में मंझि विया। वाह जोरदार ताली। घटि वधि हूंदा त किशोर ताईं पूरा थी वेंदा, मथे थींदा 151 150 थी वेंदा, पर साईं टेऊंराम जी 125 सभिनी हंधि मनाईंदा, सभिनी प्रेमियुनि खे आनंद आहे, ख़ुशी आहे। अॼु नगर नगर में पंहिंजो आहे अमर कहानी। अॼु नगर नगर में पंहिंजो आहे अमर कहानी। सत्संग में संत उचारन आई अमरापुर जी वाणी। सत्संग में संत उचारन आई अमरापुर जी वाणी। अमरापुर जी वाणी। हिकिड़ी ॻाल्हि आहे, साईं दर ते हर कंहिंखे शीश झुकाइणो आहे, पर इहा दीवार थोरी खिसकाइणी पवंदी हरीश भाई खे। हाणे हाल भरिजी विया, सुभाणे अञा वधीक ईंदा, राति जो अञा वधीक ईंदा, थोरो खिसकाइजो। हर को जी नमस्कार त करे, परमानंद बि तंहिंजे दर ते हरदम पंहिंजो शीश झुकाए। परमानंद बि तंहिंजे दर ते हरदम पंहिंजो शीश झुकाए। जोगी जोग कमाए, जोगी जोग कमाए, जोगी जोग कमाए, जोगी जोग कमाए। राम कबीरो भक्ति नालो अमर पाए। स्वामी राम कबीरो भक्ति नालो अमर बनाए। जोगी जोग कमाए, जोगी जोग कमाए, जोगी जोग कमाए, जोगी जोग कमाए। मूंखे पहिरीं ॾींहुं दादा किशन ॾिना चई हाल नंढो अथव तव्हांजो। हाणे कृष्ण भॻवान जी वाणी त घटि थींदी आहे छा? कृष्ण भॻवान चए माना पथर ते चई नंढो पवंदो आहे तव्हांखे। मां चयो हाणे हाथीअ ताईं हली वेंदा, हाथी ॿिए हाथीअ ताईं वेंदा ॿिए न त फरास किथे आहिनि हाथीअ ताईं? हा सभु आहे, पतरा बि खोलंदा, तव्हां न कयो खोलाए अञा वधाईंदासीं, तव्हां खोलाईंदा वञो असां वधाईंदा वेंदासीं।